अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो AK सिंध न्यूज़। ख़बर शामिल कंदासीं सकंड मां। सकंड भरिसां सिंधु दरिया जी बचाबंद नगर चांडियो पुनू गदारो मोरियो लाखो खां नकर ताईं बंदनि जी हालत ख़राब हुअण सबबि इलाइक़े में ख़ौफ़। सॼी राति इलाइक़े जे माण्हुनि पंहिंजी मदद पाण तहत बंदनि खे केले ऐं घर जा छपर मिटी जा कटा भरे बंदनि खे मज़बूत करण लॻा, जॾहिं त बंदनि जी पोज़ीशन कमज़ोर हुअण करे ॿोॾि जो ख़तरो बरक़रार। इंतज़ामिया ऐं इरीगेशन अमले पारां कंहिं बि सार न लधी। ॻोठाणनि जूं दाहूं इलाइक़े जे मोज़िज़ वहीद राहू, इम्तियाज़ अली राहू, नूर अहमद लाखो 12 सवें ॻोठाणा गॾु करे बंदनि जी रूणनि खे ॿधण लॻा ऐं उन मौक़े ते अॻूणो टाउन कमेटी जे वाइस चेयरमैन नूर अहमद लाखे चयो त बरसाति हुअण जे करे बंद खाॼी विया आहिनि ऐं वरी दरिया जे चाड़ सबबि पाणी कचनि बंदनि खे पाइण लॻो आहे। असांजे इलाइक़े में काफ़ी किलोमीटरनि ताईं कचो बंद आहे, जंहिंखे फौरी तौरु पथनि सां बंद खे पको कयो, ॿी सूरत में दरिया टुटी सघे थो। दरिया टुटण सबबि ज़िले शहीद बेनज़ीराबाद खे मुतासिर करे सघे थो। इरीगेशन सकण जे सब इंजीनियर अब्दुल हनान ज़रदारी चयो त 113 ऐं 116 ऐं 117 मेल वटि बंद कचो हुअण सबबि ऐं राति जो तेज़ हवा लॻण सबबि पाणी बंद खे पाइण लॻो हो। और असां कोशिश करे मुख़्तलिफ़ कमज़ोर जॻहनि तां बारदानो मिट्टी सां भरे इलाइक़े जे माण्हुनि जे साथ सां बंद खे मज़बूत करण जी कोशिश में आहियूं।